असुल हकीकत यह है सूबेदार साहब जेकर अञा तव्हां असांखे ॾोही था सम्झो त पोइ मां हाज़िर आहियां कहिड़े हल इलाक़े में बंदि करे छॾियो पर उन महिल सां तव्हां अमन कराए कोन सघंदव जेकर अमन कराइणो अथव न त हुन पावल खान खे इलाक़े में बंदि करे छॾियो पर ईअं बि कोन करे सघंदव ईअं पर हितां जो कानून एतिरो मजबूर ऐं लाचार आहे जो तव्हां कंहिं ज़मींदार में हथ बि कोन विझी सघंदव बाक़ी कानूनी कार्रवाई पूरी करण जे लाइ असां ग़रीबनि जे गर्दन जे लाइ फंदा ठाहे वेठा आहियूं अहिड़ी ॻाल्हि न आहे सावण खान अमुन बर्बाद करण वारनि खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो पोइ भले उहो केॾो बि ज़मींदार छो न हुजे सूबेदार साहब चओ त था पर ईअं करे कोन सघंदो मूं पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में कॾहिं न आहे ॿुधो त को ज़मींदार या वॾेरो फाथो हुजे या हुननि खे तव्हां गिरफ़्तार कयो हुजे थी सघे थो असां में कुझु ग़लति ऑफिसर हुजनि पर सभु हिकु जहिड़ा न आहिनि सूबेदार साहब जेकॾहिं वाकई तव्हां पंहिंजे ड्यूटीअ सां सच्चा ईमानदार आहियो त पोइ तव्हांखे जल्द ख़बर पवंदी त हिते अमुन केरु बर्बाद कयो वेठो आहे ऐं केरु असुल मुजरिम आहे हिन वक़्तु तव्हांजे मथां बहावल खान एफआईआर दाख़िल कराई आहे इन जे करे तव्हां पंहिंजे कंहिं बि हिकु छोकिरे जो हथु ॾियो उन्हनि घर जी इज़त खे बचाइण ख़ातिर इहो क़दम खयो आहे सूबेदार साहब कुझु बि हुजे सावण खान पर हुननि कानून हथ में खयो आहे मां तव्हां सां वाइदो थो कयां त तव्हां सां नाइंसाफ़ी न थींदी पर जेकॾहिं तुंहिंजे छोकिरनि मां कंहिं बि हथु न ॾिनो त पोइ असां मजबूर थी पवंदासीं तव्हांजे घर जे मथां छापो हणण लाइ पोइ तव्हां ई चवंदव त असां सां नाइंसाफ़ी कयो पिया अदा मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश करे चुकी आहियां पर तवारी रन त समझ ई कोन थी हिकु चक्कर वरी भी कोशिश करे त ॾिस मन तुंहिंजी नसियत उन दिमाग़ में वेही वञे जेका नसियत मूंखे करणी हुई उहा मां करे चुकी आहियां न मक़सद त लठ खणी वञी मारिया खे वठी अचणो पवंदो लठ जे ज़ोर ते का बि औरत घर नाहे कंदी जेकॾहिं तोखे घर हलाइणो आहे न त तूं पाण वञी करे प्यार मोहब्बत सां सम्झाईंस थी सघे थो त तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झी वञे यार न कान सम्झंदी इहा सिर्फ़ पादर ज़बान सम्झंदी अदा लठ खां वधीक ज़बान में असर हूंदो आहे हिकिड़ो दफ़ो तूं ई कोशिश करे ॾिस वरियाम खान तव्हां जेको शर्त रखियो आहे उन शर्त खे पूरो करण जे लाइ जेकॾहिं असां फुर कयूं इहो तव्हांखे सुठो लॻंदो शेर खान मूं ईअं त न आहे चयो त तव्हां वञी फुर कयो त पोइ हिन दौर में घर ख़रीद करणु एतिरो सस्तो त कोन्हे असांजी जायदाद माल मिल्कियत सभु कुझु जबल जे हुन पार आहे ऐं असां हथे ख़ाली आहियूं हिते जेके बि पैसा हुया न असां बाउल खान जे ॻोठ में घर ख़रीद कयोसीं सभु हुन में ख़र्च थी विया पोइ उहा जॻह विकिणो छो नथा घणा ॾींहं अॻु उहा जॻह विकिणी छॾियूं आहे पर वरियाम खान बाउल खान जेको आहे न उहा जॻह कंहिंखे ख़रीद करणु ॾे ई नथो पोइ जबल खे ज़िद तां लाहियो छो नथा हिते मूं वटि रही पए अदा ईअं जबल कोन कंदो मुंहिंजी भेण मां ईअं कोन थो चवां त जबल सॼी उमिरि मूं वटि रहियो पियो हुजे जॾहिं बि पंहिंजी जॻह ख़रीद कंदो न पोइ दादलीअ खे पाण सां गॾु वठी वञे मां उनखे कोन रोकींदुमि ठीकु आहे वरियाम खान ठीकु आहे असांखे तुंहिंजो शर्त क़बूल आहे भला इहो ॿुधायो त सही शादीअ जी तारीख़ कॾहिं था ॾियो इहो ॿुधायो त शादी धाम धूम सां कंदव या सादगीअ सां शादी धाम धूम सां कंदासीं पोइ जेके चार यार आया संगत आई महफ़िल मचाईंदासीं त पोइ शेर खान मथे हफ़्ते में कुंवार खे वनवाह में विहारे वञिजो
हाँ छो न कीअं चाची सही है। सर ग़लतियूं असांजे तरफ़ां थियल आहिनि। सूबेदार ख़ान वॾो लालची ऐं राशि ऑफिसर हुयो। पूरे यकीन सां तव्हां कीअं था चई सघो? मां पूरी जांच करे आयो आहियां सर। सर वलीदाद जी भेण सावण जी नुंहुं जेका घणो वक़्तु अॻु खून बहा में रुस्तम खे ॾिनी वई हुई, उनखे सूबेदार ख़ान जे मदद सां बहावल ख़ान खणी वञी पंहिंजे क़ैद में बंदि कयो। वलीदाद जे भाउ मौलादाद जे मथां अगवा जो केस दाख़िल थियल आहे, जंहिंसां बहावल खान निकाह पियो करे उनखे मौलादाद अगवा करे वियो। आगराई मौलादाद जे तरफ़ खां थियल आहे। उहा बि बहावल ख़ान ज़बरदस्ती करे पियो। उन छोकिरीअ जो पहिरियां ई सावण ख़ान जे पुट रबूअ सां निकाह थियल हो। तव्हांजे मक़सदु त असांखे ख़ान जे केस जो फाइल बंदि करणो पवंदो। वलीदाद ख़ान सां मिली बहावल ख़ान सां ठाव करणु पियो चाहे, पर सूबेदार ख़ान बहावल ख़ान खां 5 लख रुपया वठी वलीदाद सां धोखो कयो ऐं उन जे मथां कूड़ा केस हणाए ऐं वलीदाद खे रूपो ॼाणाए उन जे मथां शूट आर्डर जारी कराया। ऐं जेकॾहिं सूबेदार ख़ान ईमानदारीअ सां ड्यूटी करे हा त अॼु हिते असां सां हुजे हा। हितां जे अमुन खे बर्बाद करण में कानून जो ई हथु आहे। जेकॾहिं असां बि उहे ई ग़लती कयूं त पोइ हिते कॾहिं बि अमुन न थी सघंदो। बहावल खान सां मिली मसइले जो हल ॻोल्हियो। जेकॾहिं न मुड़े न अची लाकअप कयोसि। त रुस्तम खे छॾ, बाक़ी तोखे हथ ॾियणो पवंदो। सूबेदार नओं आहे ऐं ईमानदार थो ॾिसिजे ऐं मूंसां वाइदो कयो अथसि त असां सां नाइंसाफ़ी न थींदी। बाबा अॼु ताईं हिते कहिड़ो ईमानदार ऑफिसर आयो आहे? तूं सूबेदार जे ॿोलनि में नाच, हू असांखे फासाइण थो चाहे। त जेकॾहिं ईमानदार न हुजे हा न त मूंसां ॻाल्हियूं न करे हा। तव्हां ॿिन्ही जे एवज़ मूंखे गेले वञी लाकअप में हणे हा। चाचा जेकॾहिं सौट हथ नथो ॾिए त मां थो वञा। न सौट न, इहो न सोच। मां छड़ो छांड, घर में त छा जेल में त छा। इहो सोचां पोइ त सूबेदार किथे धोखे में। सौट हथ त ॾियणो पवंदो या वरी घर खे छॾणो पवंदो। घर छॾण खां सुठो आहे कि तव्हां मां कोई हथ ॾे। जेकॾहिं सूबेदार सच में ईमानदार आहे न त पोइ बि सड़ाई थी पवंदव। भाॼाई सूबेदार वाइदो कयो आहे त नाइंसाफ़ी कान थींदी। तव्हां त पंहिंजे बचाव में इहो कदम खयो आहे न। सॼो ॾोह त उन बहावल खान जो आहे। पुलिस बहावल खान खे तॾहिं गिरफ़्तार कराया जॾहिं तुंहिंजी अगवा जी एफआईआर दाख़िल करायूं हा। चाचा असां एफआईआर तॾहिं दाख़िल करायूं हा जॾहिं पुलिस जो हथ न हुजे हा। ही त कम पुलिस जो हुयो, पोइ असां एफआईआर कंहिंजे मथां दाख़िल करायूं हा? सभिनी जे लाइ आज़ाद पैदा करे छॾियो आहे। जेकॾहिं हू जहिड़ो हुजे हा न त असीं घर में न लाकअप जे पुठियां हुजूं हा। जबल कुछ ॾींहुं दुश्मनीअ खे पासे ते रखी पंहिंजी जिंदगी जे बारे में सोच। शेर खान इहो त सही आहे, पर परवर खे छॾ यार। तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं दादलीअ खां सवाइ रही सघंदे? न। जॾहिं तूं दादलीअ खां सवाइ रही नथो सघीं त पोइ उन सां शादी करे घर छो नथो वसाई? शेर खान मुनासिब नथो लॻे त शादीअ खां पोइ आउं सोरे जे दर ते रहां। हमेशा जे लाइ को शर्त कोन्हे जबल। जॾहिं तो पंहिंजो घर ख़रीद कयो न पोइ उते दादलीअ खे वठी तूं रहिजांइ। खुश नसीब आहीं जबल, खुश नसीब आहीं जो तोखे अहिड़ी छोकिरीअ जो प्यार मिलियो आहे। तुंहिंजी डर जे करे जबल जेकॾहिं इहो रिश्तो कंहिं ॿिए हंधि थी वियो न पोइ यार सॼी जिंदगी पछताईंदो रहंदे। खुदा न कंदो शेर खान,
जो दादुली जो रिश्तो कंहिं ॿी जाइ ते थींदो। दादुली मुंहिंजो प्यार आहे, जुनून आहे मुंहिंजो। दादुली खां सवाइ मां अधूरो आहियां शेर खान, अधूरो। त पोइ मुकमिल कर पंहिंजी ज़िंदगीअ खे जबल। हाँ डर छो थो करीं? असां जूं दुआऊं ऐं साथ तोसां गॾु आहे। शेर खान, ॿाहिरनि जूं दुआऊं गॾु आहिनि न, त पोइ मां बि इनकार नथो कयां। कयो तयारी। ओ हाणे कई न दिल खे ख़ुशि करण वारी ॻाल्हि। जबल यार घणा ॾींहं थी विया आहिनि, ख़ुशियूं न आहिनि ॾिठियूं। अधु ज़िंदगी ॾुखनि ऐं पीड़ाउनि में गुज़री वई आहे। ॾुखनि ऐं पीड़ाउनि जो दौर ख़त्म थी चुको आहे जबल। पोइ धूमधाम सां मचायूं था महफ़िल, ॾिसी दुनिया दंग रहिजी वेंदी शेर खान। मारियां तोखे ॿियो दफ़ो वरी आयो आहियां वठण। अॼु तूं न मुंहिंजे चवण ते हलंदी आहे न त अॻियूं ग़लतियूं सभु भुलाए छॾींदुसि। पर जॾहिं अॼु तो इनकार कयो न त मां कॾहिं माफ़ न कंदोमांइ। ऐं मूंखे जॾहिं बि मौक़ो मिलियो न त मां तूं त मूंखे उहो ई डिॼारण लाइ आयो आहीं। अरे रानी तोखां परचाइण जे लाइ आयो आहियां। ऐं मञां थो त मूंखां बि ग़लतियूं थियूं आहिनि। मूं तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे, पर उन जो कारण तूं पाणे। तो कॾहिं बि पंहिंजो मुड़ुसु मूंखे क़बूल न कयो आहे। तुंहिंजे मुंहिंजी शादी ज़बरदस्ती थी हुई। अचण शर्ती तूं मूं ते शक शुरू करे ॾिनो। जन ॻाल्हियूं वरजाईंदासूं त पोइ पाण ॿई कॾहिं वरी हिकु न थी सघंदासूं। मूंखे तो मथां अञा बि यकीन न आहे। तूं घर वठी हली मूंखे मारे छॾींदे। रानी मां तोखे कीअं यकीन ॾियारियां? तुंहिंजो त मुंहिंजे ज़ुबान मथां इतबार ई न आहे। तूं भले साईं जे मथां हथ रखी कसम खण, पोइ मां हलण लाइ तयारु आहियां। मारिया तोखे मुंहिंजे मथां इतबार करणो पवंदो। हिन दिलि में तुंहिंजे लाइ मोहबत जागी पई आहे। ऐं जो तो मुंहिंजे मथां इतबार न कयो ऐं मूंखां कसम वरिती न त पोइ थी सघे थो कुर्बान न ॾेई सघां। ठीकु आहे जानू, मां तुंहिंजे एतबार ते हलां थी। पोइ हाणे जी तूं मार कुट कई न त पोइ तुंहिंजे दर ते हिकु ॾींहुं बि न रहंदसि। मारिया तोसां वाइदो थो कयां त पंहिंजे तरफ़ खां पूरो पूरो तोखे कुर्ब ॾींदुसि। ऐं तूं ज़ाल हुअण जा फर्ज़ निभाइजां। वरी अहिड़ियूं ग़लतियूं न कजां जे वरी नफ़रत पैदा थिए। हल हल। सूबेदार साहब ताॾो हारनि खे गिरफ़्तार करण बजाए मूंखे सम्झाइण आया हो। हितो जो अमन बर्बाद करण में मौजूद था। बावल खान, जंहिं इलाइक़े जो ज़मींदार नेक मर्द हूंदो आहे उते दुश्मनियूं जड़ न आहिनि वठंदियूं। तव्हांजो मक़सदु त मां बुरो माण्हू आहियां, ईअं न? मुंहिंजे चवण जो इहो मक़सदु न आहे। हिते त दुश्मनियूं ख़तम ई नथियूं थियनि ऐं ॾींहों ॾींहुं वधंदियूं थियूं वञनि। अमन कराइण तव्हांजो कमु आहे सूबेदार। हिन में मां छा थो करे सघां? हिते जेको बि मसइलो खड़ो थो थिए उन में ज़ाहिरी या अंदरूनी तव्हांजा हथ था नज़र अचनि। ग़लति, तव्हां सरासर ग़लति बयानी पिया कयो सूबेदार साहब। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त सावण जे छोकिरनि तव्हांजे हवेलीअ ते छो हलां कई? शेरखान वारा ही ॻोठ छॾे छो विया आहिनि? वलीदाद ऐं तव्हांजे विच में त कुर्ब जी वाट आई, उते दुश्मनीअ छो जनम वरितो आहे? बावल खान, हर दुश्मनीअ जी जड़ हितां ई थी पैदा थिए। तव्हांजी नज़र में जेकॾहिं मां ॾोहरी आहियां त पोइ ख़ामोश छो बीठा आहियो? गिरफ़्तार कयो मूंखे। मां सूबेदार खान न आहियां जो हराम जा पैसा वठी ख़ामोश वेहंदुसि। पक्का सबूत मिलिया त बस सूबेदार, बस। पहिरियों वञी मूं ख़िलाफ़ सबूत हासिल कर ऐं पोइ हिन तरह ते अचिजां। त पोइ ठीकु आहे, दरवाज़ा खुलियल रखिजांइ, तमामु जल्द ईंदुसि। जॾहिं खां वठी असां ॻोठ में पेर रखियो आहे न त रुॻो मुसीबत जे मुंहं में का न का मुसीबत असांखे छॾे ई नथी। भला पोइ छा सलाह कई थी ढोलण? वापसि पंहिंजे ॻोठ हलण जी सलाह कई आहे। उते वलीदाद बंदूक भरियूं वेठो आहे निमाणी। वलीदाद खां त बची वेंदासीं, पर बहावल खान हाणे तव्हांखे ज़िंदा कोन छॾींदो। निमाणी, मूंखे तूं हिते अकेलो छॾे वेंदी आहे? तूं नंढड़ी नींगर नहीं जो तोखे खतरो आहे। एही का ॻाल्हि कान्हे का। सत भेराई जे चवण जो मतिलबु इहो आहे त असांखे पाण सां गॾु वठी हलो। न,
तहां के वठी हलण जी ग़लती असां कोन कंदासीं। असां जे हलियासीं न त तव्हां जे दर ते कोन रहंदासीं, तव्हां जो साह न वञे। उते तुंहिंजे लाइ ॿियूं कहिड़ियूं महलातूं ठहियल आहिनि? असांजी छोकिरी मोलादात खणी वियो आहे, असां हुननि खे मिंथ मेड़ करे माफ़ी वठंदासीं ऐं हुननि सां ई गॾिजी रहंदासीं। रे मुंहिंजी भागन भरी त रेस वटि रहियल आहे, उनखे त वरतियूं हलूं न। ओ भले अमा जे मथां रेस बावल खाने जो हथ आहे, रेस कक थींदो न पाणे अमा खे मोकिले ॾींदो। पोइ फ़ैसिलो पको थियो, हाणे वक़्तु न विञायो। हलो हलण जी कयो, महल सां हली पंहिंजे कखनि खे वसायूं। घणो ई दर पदर थी विया। हलो हलो पोइ देर न कयो, अच्छा बि तव्हां सां गॾु। छा तव्हां सभु सची में वञो था? हा सची में वञूं था। अलाह तोखे पंहिंजे कखनि में आबाद कजो। हलो अदा हलो। अच्छा त भेण तकड़ी तकड़ी। बाबा लसाई छा पिया सोचो? जानू सोचा थो त केर आहे जेका घर में कमकार कंदी। सभु त छॾे हलियूं वयूं आहिनि। कमकार करण लाइ का नौकरियाणी रखणी पवंदी। बाबा लसाई तव्हां पंहिंजो किरदार पाण विञायो आहे। हाणे हिन ॻोठ शरीफ़ घराने जी छोकिरी का बि अहांजे घर कम करण लाइ न ईंदी। तूं मुंहिंजे साम्हूं बकवास न कर। इहो ॿुधाए त मारिया खे कंहिंजी इजाज़त सां हितां वठी वियो आहे? तव्हांखे कहिड़ो इतराज़ आहे? उहा मुंहिंजी ज़ाल आहे। मारिया सां तुंहिंजो निकाह ज़बरदस्ती पियो ऐं हूअ तोखे पंहिंजो मुड़ुसु तस्लीम बि कोन थी करे। मारिया पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां घर आई आहे। मुंहिंजो को बि हुन ते ज़ोर बार न हो। बस जानू बस, हलियो वञे था। ऐं हा वरी मूंखे मुंहुं न ॾेखारिजां। वञ। ठीकु आहे बाबा लसाई, पर मुंहिंजी ज़रूरत इंशाल्लाह वरी बि पवंदी ऐं मूंखे तूं घुराईंदे। मुमल अच मुंहिंजे भरिसां अची वे। न मां हिते ई सही आहियां। जेकॾहिं वेहण मना अथई न त पोइ वञ मुंहिंजी चाचीअ लाइ चांहि ठाहे अच। सच में? बाक़ी तू मजाक पई समझी छा? न मां, मूंखे चांहि जी ज़रूरत न आहे। तोखे ख़बर न आहे त दादली हर वक़्तु मज़ाक कंदी आहे। ख़ैर आहे चाची, दादली खिलणी आहे। खुदा कंदो त सॼी ज़िंदगी खिल ऐं ख़ुशीअ में गुज़ारींदी। दुख संदसि कॾहिं बि पाछे ताईं कोन पहुचंदा। आमीन। मुमल तू कॾहिं थी शादी करी? जॾहिं लिखियल हूंदो। जेकॾहिं चईं त मां तुंहिंजे लाइ रिश्तो ॻोल्हियां? का ज़रूरत न आहे। छोरी ज़रूरत न आहे छो? हक़ बशकराए सॼी ज़िंदगी पीउ मां वटि वेठी हूंदी आहे छा? हा ईअं ई सम्झो। सफ़ा का बेवकूफ़ आहीं। हक़ थी बशकराई, घर में वेंदी जबल जहिड़ी ज़िंदगी अकेली गुज़ारींदी। अकेली छो, अम्मा ऐं बाबा जो आहिनि। उहे सॼी ज़िंदगी जहिड़ा कोन वेठा हूंदा, उन्हनि जो वक़्तु अलाह ई न कंदो। पर मुमल मरणो त आहे न। केतिरो उन्हनि जे जहिड़े रहण जी दुआऊं घुरंदी। हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे चुका आहिनि। तू पंहिंजी ज़िंदगी जो सोच। भेण तुंहिंजे करे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे करे मां सावण वारनि सां ॿ दफ़ा ॻाल्हियूं करे चुको आहियां। उहे ठाह लाइ राज़ी कोन थींदा। तंहिं करे मां तोखे चवां थो तूं पंहिंजो ज़िद छॾे ॾे। अदा मुंहिंजे करे तव्हांखे हिकिड़ो दफ़ो ॿीहर कोशिशि करणी पवंदी। भेण तूं मूंखे इहो त ॿुधाए, आख़िर तूं मुंहिंजे मथां एॾो ज़ोर छो पई करी? अदा मां नथी चाहियां त असां ऐं तव्हांजे विच में विथियूं हुजनि। जंहिं घर में मुंहिंजी शादी थियल आहे, जेकॾहिं तव्हांजी कुर्ब जी वाट हूंदी त हिन घर में मूंखे बि अच वञ ते झल न हूंदी। मुंहिंजी ॾाढी दिलि चवंदी आहे त मां हिन घर अचां, हिन घर जो सॼो कमु कयां, पंहिंजे भाउ जे लाइ मानी पचायां। पर अदा रुस्तम जी त ख़बर अथई न, हू नाराज़ थी पवंदो। खेर आहे तो मथां ज़ोर बि नाहे। अदा तूं त नथो चईं, पर मुंहिंजी दिलि त चवे थी न। अदा अलाह खे मञो, हाणे इहे विच वारियूं नफ़रतूं ख़तमु कयो, इहे दुश्मनियूं ख़तमु कयो त को सुख जो साह खणो। हर वक़्तु ख़ौफ़ ई ख़ौफ़ थो रहे। भेण मां तोसां वाइदो थो कयां,
त हाणे असां रुस्तम जे मथां कॾहिं बि हथियार सिधो कोन कंदासीं। इन ॻाल्हि जो तूं ख़ौफ़ ई न कर। अदा मां मञा थी त तूं रुस्तम जे मथां हथियार सिधो न कंदे, पर जेकॾहिं रुस्तम तुंहिंजे मथां हथियार सिधो कयो तॾहिं बि ॾुख त मूंखे ई थींदो न। तव्हां हिकु थी वेंदो त मूंखे ॿिन्हिनि तरफ़ ॾां ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो ऐं मां पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघां थी। अदा मुंहिंजे करे आख़िरी चकर कोशिश करे ॾिस न। ठीकु आहे भेण, मां तुंहिंजे करे हिकु दफ़ो ॿीहर कोशिश करे थो ॾिसां। जबल और नहीं खुड़न ते जोर न मोला दाद न जी कॾहिं मूंसां प्यार करी तो त ॿाहिरि न वञ। ॿाहिर मासात किलो है, जेकॾहिं ये फायर मासात मथां हुजनि त पोइ उनखे उन जी क़िस्मत ते छॾे ॾे। जेकॾहिं मूंखे कुझु थियो त आउं किॾां वेंदसि? मूंखे उतां खणी आयो आहीं न। मौला दाद, हाणे मुंहिंजी हिफ़ाज़त करणु तुंहिंजो फर्ज़ आहे। मूंखे ईअं अकेलो छॾे तूं न वञ। वाह मासा सही वाह, ॿाहिर जो दुश्मननि मुंहिंजे मथां गोलनि जी बरसात वसाए ॾिनी आहे ऐं तूं वरी पंहिंजे ज़ाल जी हंज में वेठो आहीं। मां अचा पियो मासा त फायर ॿुधी मां ॿाहिरि निकिरण जी कई, पर हर पहिली मूंखे रोके वियो। तूं पंहिंजे मासात खे मौत जे मुंहं में छॾे हिक टके जी औरत जे चवण ते बस और पहिली खिलाफ हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो अथई न, सीनो भरून करे छॾींदोसांइ। तूं मुंहिंजे मथां गोली हलाईंदे, हिन छोरीअ जे करे मुंहिंजे मथां गोली हलाईंदे, हाँ बस मां चवां थो बात बंदि रख मासा। उनखां अॻु जो ई मुंहिंजा हथ तुंहिंजे माण जलायो अथनि ऐं मां पंहिंजे मासात जो मयारी थी पवां। निकिरी वञ मुंहिंजे घर मां, निकिरी वञ। वञा थो निकिरी, मूंखे ए माण्हू रहणो ई न आहे जेको मुंहिंजी हर पहिरीअ खे घटि वधि ॻाल्हाए। हल हल हाणे त एके सतो हल मुस्तबर थोई। वधी विया थिया पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा, पंहिंजा परावा। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे, अले छो असांखे नथा हाण